अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली कार। कंदकोट मां सैयद रशीद अहमद शाह जी रिपोर्ट मूजिबि कश्मीर पुलिस जो कामयाब मुक़ाबिलो 3 ख़तरनाक दुआरनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण दावा। कश्मीर पुलिस तरफ़ां दुआरनि ख़िलाफ़ वॾी कार्रवाई कंदे 3 ख़तरनाक दुआरनि खे पुलिस मुक़ाबले खां पोइ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। थाणे ए सेक्शन कंदकोट जे हदर में CIA पैकेट रोड जे वेझो दुआरे फुर जी नियत सां मौजूदु हुआ। उन दौरान इंचार्ज मदरगाह कंदकोट ऐं संदनि टीम मामूली गश्त ते हुई त ओचितो दुआरे पुलिस पार्टी खे ॾिसी फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस तरफ़ां मुअसर जाबे कार्रवाई में 3 मुबैना दुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थी पिया, जंहिं त उन्हनि जा ॿिया साथी उंधाई जो फ़ाइदो वठी फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार दुआरनि जी शेर मोहम्मद उर्फ़ शेरा वलद अल वधाया कोराई, लियाकत अली उर्फ़ बेला वलद हाजी खान कोराई, सीम अब्बास वलद आबिद हुसैन तौर कई वई आहे। पुलिस दुआरनि संगीन दोहन जर्म चोरी मंशियात फ़रोशी पुलिस मुक़ाबलनि गैरक़ानूनी हथियार रखण जा दर्जने केस आहिनि ऐं मुख़्तलिफ़ थाणनि ते उन ख़िलाफ़ केतिरी FIR दाख़िल थिया। पुलिस मौक़े तां 3 अदद पिस्टल ऐं गोलियूं बि हथ कयूं आहिनि, जंहिं ज़ख़्मियुनि खे इब्तिदाई तिबी इमदाद लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। SSP कश्मीर मोहम्मद मुराद गांगरो चयो आहे त गिरफ़्तार दुआरनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में फुर, स्ट्रीट क्राइम, बाइक लिफ्टिंग, फुरनि ऐं ॿियनि संगीन वारदात में मुलविस रहिया आहिनि। हिननि चयो त कश्मीर पुलिस दुआरनि जी पाड़ कढण लाइ भरपूर कार्रवाइयूं जारी रखंदी।